नाज़िन जेकमाबाद में वधंदड़ बदअमनी के बुंजो न ॾेई सघण ऐं फर्ज़न में मुसलसल कोताहियुनि सबब एसएसपी पारां पंहिंजे थाणनि जे एसएचओज़ खे मुअत्तल कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे वेरान टीवी जो रिपोर्टर अब्बास गुल मस्तोई। जी अब्बास, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो हलां त जेकबाबाद ज़िले में बदअमनी वधण बैदि एसएसपी जेकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ पारां सख़्ती सां नोटिस वरितो वियो आहे। जेकबाबाद जे एसएसपी हिकु हुकूम तहत ज़िले जे 5 थाणनि जे एसएचओ खे मुअत्तल करे छॾियो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि इन्हनि थाणनि जी हद में चोरी ऐं धाड़नि जूं वारदातियूं रोज़ जो मामूल बणियल हो। अवामी शिकायतनि ते फौरन नोटिस वठंदे एसएसपी जेकबाबाद नाक़िस कारकर्दगी ॾेखारींदड़ इंस्पेक्टर असगर जरवार, इंस्पेक्टर इब्राहिम जोनेजो, इंस्पेक्टर वज़ीर अली भुट्टो, इंस्पेक्टर पनाह बुरोही के मुअत्तल करे लाइन हाज़िर करे छॾियो आहे, जॾहिं त इंस्पेक्टर सिबतुल्लाह जतोई खे सस्पेंड कयो वियो आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त एसएसपी जेकबाबाद फौरी तौर ते इहे हुकुम जारी कया विया आहिनि त पूरे ज़िले जा जेके एसएचओज़ आहिनि उहे पंहिंजी हदनि में गश्त करनि ऐं चेकिंग सख़्ती सां करे जेका बदअमनी आहे उन खे सख़्ती सां रोकियो वञे। जी अब्बास, तव्हांजी महिरबानी।